पनोआकिल तालुके अस्पताल जे एमएस डॉक्टर सलाह उद्दीन उजण चयो आहे त तालुके अस्पताल जी सालन खां बंद पियल ऑपरेशन थिएटर के ॿीहर खोले ग़रीब मिस्किननि जो सर्जन डॉक्टर ऑपरेशन करे रहिया आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे एमएस डॉक्टर सलाह उद्दीन उजण चयो त तालुके अस्पताल में रोज़ानो 1000 खां वधीक मरीज़नि जी चकास कई वञे थी। गुरहारी औरतुनि जी नॉर्मल डिलीवरी ऑपरेशन गाइनालॉजिस्ट रुखसाना शेख ऐं डॉक्टर पारस करे रहियूं आहिनि। हुन चयो त लिबार्टी में मरीज़नि जूं मुकमल टेस्टुनि जूं सहूलियतूं अल्ट्रासाउंड ईसीजी मशीन ऐं एक्सरे मशीन ते ईंदड़ ग़रीब मरीज़नि जूं टेस्टूं कयूं वञनि थियूं। डॉक्टर सलाउद्दीन चयो त तालुके अस्पताल मां केतिरनि ई महीननि खां पघार खणंदड़ गैर हाज़िर डॉक्टर चेतन कुमार जी पघार बंदि कई वई आहे। नौकरी न कंदड़ कंहिं बि डॉक्टर या डॉक्टरियाणी जी पघार बंदि कई वेंदी। अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जे लाइ एम्बुलेंस जी सहूलियत 24 कलाक मुहैया आहे, जंहिंजो तेल बि अस्पताल तरफ़ां ॾिनो वञे थो। हुन चयो त तालुके अस्पताल में नांग, कुते चकर ऐं शुगर जे मरीज़नि जी वैक्सीन बि मौजूदु आहे, जेका वैक्सीन बि अस्पताल ईंदड़ मरीज़नि खे ॾिनी वञे थी। हुन पनोआकिल शहर जी अवाम खे अपील कंदे चयो त ख़ानगी अस्पतालुनि में चकास कराइण बदिरां तालुके अस्पताल में मौजूदु सर्जन डॉक्टरनि खां चकास कराए सरकार पारां मिलियल मुफ़्त दवाऊं वठनि।